उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं मीरपुर बुरड़ो में ॿिनि ॿारनि जी माउ मुड़ुस जे मुबैना ज़ुल्मनि खां तंग थी तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वई। औरत रुख़साना बुरड़ो दाहियों त संदसि मुड़ुस ख़ान मोहम्मद बुरड़ो बेगुनाह तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहे थो। पुलिस नारी खे ठुल जी अदालत में पेश करे छॾियो। मीरपुर बुरड़ो में ॿिनि ॿारनि जी माउ मुड़ुस जे मुबैना ज़ुल्मनि खां तंग थी तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वई। मीरपुर बुरड़ो मां अब्दुल लतीफ़ मस्तोई खां तफ़सील मालूम कयूं था। जी अब्दुल लतीफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु ताहिरा, मीरपुर बुरड़ो भरिसां 28 सालनि जी रुख़साना ॿिनि ॿारनि जी माउ अॼु मीरपुर थाणे ते मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ तहफ़ुज़ लाइ पहुची हुई। मीरपुर बुरड़ो पुलिस ठुल जी अदालत में जंहिंखे पेश कयो। नारी जो बयान रिकॉर्ड वियो। बयान रिकॉर्ड खां पोइ जेको नारी आहे उनखे दारुल अमान हवाले कयो वियो। जी महिरबानी अव्हां जी अब्दुल लतीफ़ मस्तोई तफ़सील ॾियण लाइ।